वालेकुम नवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। आहियां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 78 मरीज़नि जूं हयातियूं विकाए वियो। फौतनि जो अंग वधी 17,187 ताईं पहुतो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 4,825 नवां केस ज़ाहिर। नवाज़ शरीफ जो नालो ज़हन में ईंदे ई तरक्की जो ख़्यालु ईंदो आहे। नवाज़ शरीफ कराची समेत सॼे मुल्क में अमन क़ाइमु करायो। नून लीग 2 सालनि में कराची में ग्रीन लाइन ठाही। नून लीग जे नायब सदर मरियम नवाज़ जो वीडियो बयान चवे थी 949 जो सभ खां वॾो मसइलो पाणी आहे। कराची अची माण्हुनि जी ज़िंदगी खे ख़तरे में विझणु न पिए चाहियो। वोट ॾेई मुफ्ता इस्माइल खे कामयाबु करायो। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु ॾींहं दौरे ते अॼु मुल्तान पहुचंदो। वज़ीर आज़म ॾखण पंजाब लाइ धार सेक्रेटरेट जो इफ़्तिताह ऐं मुख़्तलिफ़ मंसूबनि जी पीड़ जो पथर रखंदो। वफ़ाक़ी हुकूमत सिंध खां सवाइ सॼे मुल्क में कोरोना SOPs ते अमल लाइ पाक फ़ौज जी मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद जो चवणु आहे त पंजाब, KP, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जूं हुकूमतूं पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ SOPs ते अमल दरामद लाइ पाक फ़ौज खां मदद वठी सघनि थियूं, पर नोटिफिकेशन में फ़िलहाल सिंध शामिल न आहे। भारत जहिड़ी सूरताल खां बचण लाइ फ़ौज जी मुक़ररी तमामु अहम फ़ैसिलो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान खे महांगाई जो ज़िम्मेवार करार ॾींदे इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त सॼी दुनिया जा हुक्मरान अवाम जे फ़ाइदे जो सोचींदा आहिनि ऐं इमरान ख़ान चंदो वठण जो सोचींदो रहंदो आहे। मुल्क में महांगाई बुलंद तरीन सतह ते पहुची वई आहे। दवाउनि जी क़ीमतुनि में 100 सैकड़ो खां वधीक इज़ाफ़ो आम माण्हुनि खां ज़िंदगी जो हक़ खसण जे बराबरि आहे। वज़ीर आज़म हाउस जी थधे कमरे में वेही इमरान ख़ान खे उन्हनि वालदेन जी तकलीफ़ जो को अहसासु न आहे जेके ॿारनि जी स्कूल जी फ़ीस अदा नथा करे सघनि। साले पट वेझो भेण स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग, नौजवान ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार लाइक शंभाणी फायरिंग करे उमर शंभाणी खे ज़ख़्मी कयो। जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं रेती वेझो गोड़ अरबाब शहर में चुल्ह जी चिणग मां महमूद कोश जे घर खे बाहि लॻण सबबि समूरो सामान सड़ी रखी वियो।